अस्सलाम वालेकुम दोस्तों। यूट्यूब चैनल शमशेर तहीम जे सभिनी मौज़िज़ इज़्ज़तदार ऐं पिरी प्यारनि दोस्तनि भाइरनि खे दिल जी गहराइनि सां भलीकार। दोस्तों, अॼु सुर मूमल राणे मां चंद गुज़ारितूं खणी तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। उम्मीद आहे त अॻु जीअं ही वीडियो बि तव्हांखे पसंदि ईंदी। तो दोस्तों, असां गुज़ारत पहिरीं गुज़ारत सुर मूमल राणे मां त काठी ते मर्ज़ ॾिसी पोइ मूमल चोर जी थी पई। अदा काठी आहे काराई, मर्ज़ आहे हसो ऐं चोर जी आहे पधरी। त मूमल राणे सां चौपड़ रांदि पे खेॾी। राणे खे परचाइण आई, वेस बदिलाए ऐं अची राणे सां रांदि खेॾी। त राणे जंहिं महिल जी काराई ते हसो ॾिठो त उते गुज़ारत ॿधल आहे त काठी ते मर्ज़ ॾिसी मूमल चोर जी थी पई। ईअं न चए थी काराई ते हसो ॾिसी पोइ मूमल पधरी थी पई। ॿी गुज़ारत सुर मूमल राणे मां त उन ई जाइ ते जॾहिं राणो इन मूमल खे सुञाणे वियो त उथी वियो। त वरी उते ॿी गुज़ारत ॿुधल आहे त पखी ॿोली वियो ज़ात ई न मुंहिंजी। अदा पखी आहे चिड़ी, ॿोली आहे उथी, ज़ात है ॿुध। चए थो पखी ॿोली वियो ज़ात ई न मुंहिंजी, न चए थो चिड़ी उथी वियो ॿुध ई न मुंहिंजी। वरी सिर मूमल राणे मां टी गुज़ारत त हाणे मूमल ॾिठो त राणो परचण खां वॾो थी वियो त वञी हिकिड़ी आड़ा ठाराई हिकिड़ो बाहि जो, उन में वञी पंहिंजे पाण खे उछली। त वरी इते गुज़ारत ॿधल आहे त पंहिंजो करी त कर न त वञी खण माल जी। अदा पंहिंजो आहे वेसा ऐं माल जी आहे चर्बी। त हाणे मूमल जो ॻाल्हाइण आहे राणे सां त राणा वेसा करी त कर न त वञी खण चर्बी। अदा चर पाण चवंदा आहियूं कंहिं बाहि जी चर या खॾ जंहिंमें बाहि ॿरे जीअं खॾ में, उन खे पाण चवंदा आहियूं सिंधीअ में चर। चेॾी राणा वेसा करी त कर न त वञी खण चर्बी। हिकिड़ी मांजे तुंहिंजो इम्तिहान पूरो न थियो हुजे त वञी खण चर्बी। हाणे चौथी ऐं आख़िरी गुज़ारत हाणे वरी राणे जो ॻाल्हाइण आहे मूमल सां, जंहिंखे लतीफ़ सरकार बि पंहिंजी शाइरी में ॻायो आहे। उन शहर जी हिकिड़ी लाइन आहे त हाणे तुंहिंजे काठ सौदे जो न ईंदो ज़ात। अदा काठ जो आहे ताक ऐं सौदे जो आहे मूर ऐं ज़ात आहे मेंढो, मेंढा ज़ात आहे। त हाणे वरी राणे जो ॻाल्हाइण आहे मूमल सां त हाणे तुंहिंजी औताक मूर न ईंदो मेंढरो। दोस्तों, उम्मीद थो कयां त हीअ गुज़ारतूं तव्हां दोस्तनि खे पसंदि आयूं हूंदियूं ऐं इंशाल्लाह तमामु जल्द वरी कंहिं ॿिए सुर मां गुज़ारतूं खणी तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसिताईं पंहिंजो ई पंहिंजनि प्यारनि जो रखंदा ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।